ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। महात्मा द्रौपदी जे विच में वेठी आ। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। अॼु मिठे मिठे श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मिठे मिठे ॿार बाबा चवनि था कि हाणे जीवन में सर्व खजाननि सां संपन्न ठाहिण परमात्मा आहिनि। ॾिसो, दुनिया में माण्हू धन जा खजाना इकट्ठा थो करे न, धन चीजियूं सोचे तो एॾो धन कमायूं, सुठी सुठी चीजियूं वठूं त असांखे सुख मिले। परंतु परमात्मा चईंदो आहे असली धन कहिड़ो हूंदो आहे? आत्मा जो धन। जिते आत्मा खे ज्ञान गुण शक्तियुनि जो खजानो न हूंदो, आत्मा में जिते आत्मा में ज्ञान न हूंदो, गुण न हूंदा, शक्ति न हूंदी, विगुण हुजे, हुनमें सुख स्वरूप हुजे आत्मा, जेकी आत्मा में गुण हूंदो आहे न, सुख जो गुण, उहा उन वटि कुझु न बि हूंदो न त बि उहा हर चीज मां सुख जो अनुभव कंदी। ऐं तव्हां केॾी बि चीजूं वठी अचो, लेकिन अगरि तव्हां में सुख जो गुण न आहे त तव्हां जेतिरी बि चीजूं वठी ईंदव न, तव्हांखे उन चीज में सुख जो अनुभव ई न थींदो। भई जीअं न माण्हू जेसिताईं लूणु न विझो, मसालो न विझो त उहो टेस्ट न ईंदो आहे न। त हूअं ई भले तव्हां वटि सभु कुझु हुजे, लेकिन तव्हां वटि लूणु हुजे न या कोई मसालो हुजे न त तव्हांखे हुनजो टेस्ट न ईंदो। या जॾहिं बीमार थींदा आहिनि न माण्हू, या कंहिं उहो टेस्ट वरितो ई न हुजे, या बीमारी में माण्हू सोचो न कि असां खाऊं त कुझु टेस्ट नथो अचे, टेस्टलेस आहे। या सम्झो कंहिं वटि कन आहिनि लेकिन ॿुधाए में नथो अचे, कंहिं वटि अखियूं आहिनि लेकिन हुनखे नज़र नथो अचे। उहा ई आत्मा, असां वटि जेतिरा बि चीजूं हूंदियूं न, लेकिन आत्मा में उहो गुण न हूंदो। माण्हू के घर में कोई भी न हुजे न, शांति हुजे, जीवन में कोई परेशानी न, सुठो खासो जीवन, घर में सॼी शांति, लेकिन जंहिं वटि अशांति जो अवगुण हूंदो आहे न, उहा न शांत जगह में भी अशांति फैलाईंदो। और जंहिं वटि शांति जो गुण हूंदो आहे न, उहा काथे बि हूंदी न उहा आत्मा, त भले अशांत वातावरण हूंदो, भले तमो प्रधान वातावरण हूंदो, सुठो वातावरण न हूंदो, लेकिन उहा हुते शांति फैलाईंदी आहे। माण्हू अशांत जगह ते बि शांत केरु रही सघंदो आहे? जेको जंहिंमें शांति जो गुण हूंदो, जीअं आत्मा में। अर्थात जेके शांत रहण सुठो हूंदो, सुठो लॻंदो हूंदो, जेके पतो हूंदो, सम्झ हूंदी, हा भई इन ॻाल्हि जी असां शांत कीअं रहूं। शक्ति भी हुजणी खपे, सम्झ भी हुजणो खपे, ज्ञान भी हुजणो खपे, शक्ति भी हुजणी खपे, तॾहिं असां हुन गुण स्वरूप ठही सघंदा आहियूं, तॾहिं असां हुन समय शांत रही सघंदा आहियूं। त परमात्मा असांखे चवनि था कि हिन समय माण्हुनि खे शांति, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता, संतुष्टता, निर्भयता, निर्माणता, नम्रता, ये गुण हुजणा खपनि। त असांखे न परमात्मा हिन समय न ये गुण ई ॾियणा आयो। पर घड़ी घड़ी परमात्मा की याद करी चओ, मां सुखी आत्मा आहियां, मां शांत आत्मा आहियां, मां शक्तिशाली आत्मा आहियां, मां निर्भय आत्मा आहियां, मां सभिनि सां प्रेम करण वारी, प्रेम स्वरूप आत्मा आहियां।
मां सभिनि निर्माण आत्मा आहियां, मां नम्र आत्मा आहियां, मां संतुष्ट आत्मा आहियां। घड़ी घड़ी है ना, ये जॾहिं असां परमात्मा खे यादि करे ये संकल्प कंदासीं न त असां में ये गुण भरजंदा वेंदा। असां में जॾहिं ये गुण भरजंदा वेंदा त असांजे जीवन में असां शांत रहण सिखंदासीं, सुखी रहण सिखंदासीं, शक्तिशाली रहण सिखंदासीं, संतुष्ट रहण सिखंदासीं। त परमात्मा असांखे छा ॾींदो आहे? ज्ञान, गुण और शक्ति ॾींदो। त परमात्मा चए थो कि सिर्फ़ ये धन संपत्ति चीजूं ही इकट्ठियूं न कंदा रहो। माण्हू ये सभु इकट्ठियूं थो करे न, भी असां धन इकट्ठो करो, चीजूं, इन सां ईअं सुख मिलंदो, इन सां ईअं, लेकिन सुख वठी नथो सघे। जो धन हूंदे हुए भी माण्हू जे जीवन में उहा धन सां सुख नथो वठी सघे। त परमात्मा चवनि था कि हाणे जीवन में असांखे सदा सुख, शांति, खुशी में रहण लाइ असांखे ये सभु खजाना हुजणा खपे। सत्युग में है ना, आत्मायूं भी सर्व खजाननि से संपन्न हुयूं, ज्ञान, गुण, शक्तियुनि सां, ऐं ये धन संपत्ति भी हुई। भई हुन समय असांखे ये जेका भी हूंदा आहिनि न, हुन समय आत्मा उन स्वरूप में हूंदी है, शांत स्वरूप, खुशी, आनंद, प्रेम, नम्रता, निर्माणता, संतुष्टता, ये उनमें हूंदो ही है, ऑटोमेटिकली हूंदी है। वो जे चार्ज हूंदी है, हाणे चार्ज थिए थी। त अॼु खां वठी न तव्हां जीवन में न सदा शांत रहण सिखो, सदा सुखी, शक्तिशाली, निर्माण, नम्र, निर्भय, संतुष्ट रहण सिखो। ये असांखे गुण के ॾींदो? परमात्मा ॾींदो। सदा शांत रहण जी शक्ति के ॾींदो? भगवान ॾींदो, ज्ञान ॾींदो। त परमात्मा असांखे चवनि था कि हाणे मां तव्हांखे हिन सर्व गुणनि सां संपन्न ठाहिण आयो आहियां। हिन समय मूंखां जो गुण, जो शक्ति, जो सम्झ खपे न, उहो मां तव्हांखे ॾियण लाइ आयो। पोइ हिन खां पोइ सत्य त्रेता में त सभी आत्मायूं तृप्त हूंदियूं। पोइ द्वापर युग में आत्मायूं में धीरे धीरे जॾहिं गुण, शक्तियूं ख़तम थींदी वेंदियूं त उहो मूंखां वापसि द्वापर युग में माण्हू मांगण शुरू कंदो आहे भॻवान खां। त बाबा चए थो कि ये संगम युग सर्व प्राप्तियुनि सां संपन्न ठहिण जो युग आहे। जीअं माण्हू दान कंदा आहिनि न, जीअं कोई माण्हू दान पुण्य कंदा रहंदा आहिनि, जेको अधिक मास चवंदा आहिनि न, हुनमें ख़ासकर दान कंदा आहिनि। वैसे भी दान कंदा रहंदा आहिनि, लेकिन हिन समय न परमात्मा असांखे दान करण आयो आहे। भगवान असांखे गुण, शक्तियूं, ये सब ज्ञान दान करण आयो आहे। हिन समय असां जेतिरो खुद खे आत्मा समझी करे परमात्मा खे यादि करे उनखां ये गुण, ज्ञान, शक्तियूं प्राप्त कंदासीं न, ओतिरो असां में असां उन सां भरपूर थींदा वेंदासीं। ऐं जेतिरो हिन समय आत्मा भरपूर थींदी, ओतिरो सत्युग में हुनखे ओतिरो ई धन संपत्ति मिलंदो। त बाबा चवनि था कि हाणे स्वयं खे आत्मा समझी करे मूंखे निराकार रूप में यादि करे संकल्प करो, मां शांत आत्मा आहियां, सुखी आत्मा आहियां, निर्भय आत्मा आहियां, शक्तिशाली आत्मा आहियां। जी त परमात्मा असां में उहे सभु गुण, शक्तियूं भरे थो, असां भरपूर था थींदा वञूं। बाबा चवनि था कि हाणे हिन सृष्टि ते रहंदी हुई न, हिन देह में रहंदे हुए भी खुद खे आत्मा समझो। भी मां हिन शरीर में मां रहण वारी के आत्मा, मुंहिंजी आत्मा जो पीउ के परमात्मा। मां आत्मा आहियां, मुंहिंजी आत्मा जो पीउ परमात्मा आहे,
और मां हिन सृष्टि ते छाती करा खेल थी खेॾा पाठ थी वॼायां। मां आत्मा असुल में काथां खां आई आहियां? परम धाम खां आई आहियां, निर्वाण धाम खां आई आहियां। परम धाम निर्वाण धाम जाते असां आत्मायूं रहंदा हुआसीं, हाणे हुतां खां मां हेठि आई आहियां। छो आई आहियां? पाठ वॼाइण, खेल खेॾण। असां सुबुह खां राति ताईं सुठी रीति खेल वॼाए, खेल खेॾो न, बोझ वारो खेल न खेॾो। तो अॼुकल्ह नंढे खां वॾो सभु बोझ वारो खेल था खेॾनि। न पढ़ाई सां न त ॿार ख़ुशि आहिनि, न टीचर ख़ुशि आहिनि, न माउ पीउ ख़ुशि आहिनि। अलाए छो था पढ़नि माण्हू। माण्हू घर गृहस्थी में रहंदे हुए शादियूं करे, ॿार पैदा करे ख़ुशि न आहे। अलाए छो था शादियूं करनि, अलाए छो था ॿार पैदा करनि। अॼु माण्हू पैसो कमाए थो, पैसो कमाइण खां पोइ बि, पैसो हूंदे हुए बि माण्हू ख़ुशि न आहे। त तव्हां पैसो एॾो कमायो छो था? एॾी महिनत करो छो था? एॾो धंधो करो छो था? अॼु माण्हू जेतिरा बि सुठा घर ठाहे, जेतिरो बि घर में एॾी सारी चीजूं ठाहे खाइण पीअण लाइ, इहे करे, लेकिन सभु कुझु हूंदे हुए बि माण्हू ख़ुशि न आहे। छो था ठाहियो? छो था खायो? जॾहिं शरीर खे सूट नथो करे तो छो था खायो? त परमात्मा असांखे चवनि था कि हाणे सदा हिन सृष्टि ते रहंदे हुए खुद खे आत्मा समझी करे सोचो मां खेल थी खेॾा। ॿारनि खे बि असांखे बोझ वारी पढ़ाई न, खेल खेल में पढ़ाई पढ़ाओ। जेतिरो तव्हांजे ॿारनि में गुस्से थी न पढ़ाई, हुनमें संतुष्ट रहो। फिर माउ पीउ सोचो न पढ़ाइण त ज़रूरी आहे, हुनखे डांटे करे मारे करे हीअं करे तव्हां धक्को ॾेई करे पढ़ायो त सही, लेकिन न त डिॼी करे चलो पढ़े बि, मार्क्स बि खणी आया, लेकिन हुनखे सम्झ में त कुझु न आयो। माउ पीउ चईंदा पढ़ाइण बि ज़रूरी आहे, सही ॻाल्हि आहे, पढ़ाइण बि ज़रूरी आहे, पास थियण बि ज़रूरी आहे, डिग्री बि ज़रूरी आहे। त ओतिरे में संतुष्ट रहो जेतिरो हुनजे दिमाग़ में घुसे थो। जेतिरो थी सघे न हुनखे पढ़ाई खेल खेल में, ख़ुशी ख़ुशी में, मज़े मज़े में पढ़ायो। तव्हां घर गृहस्थी में कमु करो था, ॿारनि खे पालो था, मज़े मज़े में पालो, बोझ न सम्झो। कईअनि जा ॿार रोटी न खाईंदा आहिनि त माउ पीउ रोटी त ठाहींदा आहिनि, लेकिन ठाहींदे उहे इहे सोचंदा आहिनि अरे मुंहिंजा ॿार त खाईंदा ई न आहिनि, चलो त बि ठाहियां त थी। वरी हुननि जे साम्हूं रखंदा, चईंदा ॾिसी खाईंदो ई न, मूंखे पतो आहे। पोइ तव्हांजी सोच ई अहिड़ी आहे न, इन करे त परमात्मा चईंदा आहिनि कि हर सेकेंड नयो हुजे। जो सेकेंड पिछले सेकेंड में जो बीती हो, सम्झो अॼु तव्हांजो ॿार नथो खाए त कल्ह तव्हां वरी ठाहियो, इन सोच सां ठाहियो न मुंहिंजो ॿार खाईंदो ज़रूर। ये मुंहिंजो न, ये परमात्मा जो ॿार आहे, परमात्मा जो ॿार ज़रूर खाईंदो। ऐं हुन ॿारनि जे पुठियां न पओ, भई माउ पीउ चईंदो हाणे असांजो इहे ई त संसार आहे, सॼो ॾींहुं ॿारनि जे लाइ सोचता था रहनि, सॼो ॾींहुं हिक ॿिए जे लाइ सोचता था रहनि। त सोचे सोचे असांजी बुरी सोच, असांजी नेगेटिव सोच, असांजी फालतू सोच उन्हनि जे भविष्य खे ख़राब थी करे, असां ईअं नथा सम्झूं। ॾिसो अॼु माउ पीउ सां ॿार सुठी रीति पलंदा बि आहिनि, न बि पलंदा आहिनि, लेकिन ॿिया माण्हू न, अॼु टीचर ॿार खे पढ़ाईंदी पढ़ंदो, ट्यूशन वारी पढ़ाए थी पढ़े थो। छो छोजो ट्यूशन वारी सॼो ॾींहुं नथी सोचे कि अलाए पढ़ंदो न पढ़ंदो, ईअं हूअं। त जेतिरी असांजी भावना हूंदी न सभु पढ़ी वठंदा, सभु ठीक थी वेंदो। त उहो ॿार पढ़ी करे अॻियां बि सॼो ॾींहुं ॿार जे लाइ न सोचे, खाए नथो, पढ़े नथो, ईअं नथो करे, सॼो ॾींहुं पंहिंजी नुंहरनि धीअरनि कि इंसान जे लाइ सॼो ॾींहुं न सोचे। अगर उनमें कोई कमी कमजोरी है वो परमात्मा के ॾेई करे तव्हां परमात्मा के सोचो न।
तव्हां उनखे यादि करो न। तव्हां हेठि सॼो ॾींहुं दुनिया जे बारे में छो था सोचो, थोरो भॻवान जे बारे में सोचो, हुनजे मथां बि विश्वास रखो। त बाबा चवनि था कि हाणे नशो मोह ठहो, मोह न रखो। मोह विकार हूंदो आहे न, जंहिंजे कारण माण्हू अॻियां न वधी सघंदो। मोह विकार हूंदो आहे न, माउ पीउ जो बि ॿारनि में मोह हूंदो आहे न, त उहो ॿार अॻियां न वधी सघंदो। त बाबा चए थो मोह न रखो, फ्री छो थो, पंहिंजे ॿारनि खे बि फ्री छॾो। हा भई मुंहिंजो ॿार ठीकु आहे, स्कूल वेंदो वञे, जेको पढ़ी अचे हा सुठो आहे, पंहिंजे पाण ई हुनखे जो बि आहे उहो कंदो रहंदो। ज्यादा हुनते घड़ी हुनते ध्यानु न ॾियो। ॾिस पढ़े थो, ॾिस खाए थो, ॾिस हीअं थो करे, सॼो ॾींहुं हुननि जो जीवन ई ख़राब करे छॾियो। माउ पीउ जो सोचे थो हिनजो जीवन सुधारो था, लेकिन तव्हांजो सॼो ॾींहुं सोचणु हुनजे जीवन में त अॻियां नथो वधी सघे न। भारी असांजी सोच आहे न, ॿियनि खे अॻियां वधण में रुकावट विझंदी आहे। हिन करे बाबा चवनि था कॾहिं बि सॼो ॾींहुं कहिड़े बारे में, कंहिंजी ॻाल्हि जे बारे में, कहिड़े बि माण्हू जे बारे में न सोचो। उहो माण्हू बि तव्हां सां परेशान थी वेंदो। तॾहिं त ॿार बि माउ पीउ खां परे थी वेंदा आहिनि, पोइ माउ पीउ हुननि खे वणंदा ई न। ज्यादा ॿारनि खे चओ न त ॿार बि अॼुकल्ह परे थी वेंदा आहिनि। पोइ कंहिंजा आजू बाजू हेठि मथे कोई चाचा वग़ैरह इहे सभु रहंदा हूंदा त उहो हुननि वटि हली वेंदो, या न हूंदा त दोस्त यारनि वटि हली वेंदो, उल्टी सुठी संगत में बि हली वेंदो। पोइ हुनखे जाते प्यार, जाते सुठी शांती मिलंदी, पाण जहिड़ा माण्हू मिलंदा, उहो हुननि सां हली वेंदो। ॿार नथो पढ़े त ठीकु आहे, त हुन सां वेही करे खेॾो, उन सां ड्रॉइंग, उनखे जो सुठो लॻंदो आहे उन सां उहो करो, हुनजो मूड चेंज करो। सॼो ॾींहुं इहो ई खा, इहो ई पढ़, ईअं ई कर, कंहिंखे बि न चइणो आहे, चाहे नंढो आहे चाहे वॾो आहे, उहो माण्हू परेशान थी वेंदो। त बाबा चवनि था हिन रीति न बोझ वारी जीवन खे हल्को करो। हिन समय तव्हां त सोचो था भई ज़रूरी आहे, अॼु तव्हां सोचो था मुंहिंजी नुंहुं खे ईअं करणु ज़रूरी आहे, दुनिया जे हिसाब सां हिन ससु खे ईअं करणु ज़रूरी आहे, हिन ॿार खे ईअं करणु ज़रूरी आहे। माण्हू त सोचे थो ज़रूरी आहे, दुनिया जे हिसाब सां सोचे थो, लेकिन हुन आत्मा सां नथो थिए, हुन इंसान सां नथो थिए, हुनजी आत्मा में एतिरी शक्ति न आहे। अॼुकल्ह मेंटल स्ट्रेस ॾाढो आहे माण्हू खे, थोरो सो बि कोई माण्हू ज्यादा सोचता न त हुनखे मथे में सूर थींदो, हुनजो मथो भारी थी वेंदो। माण्हू थोरी सी बि ॻाल्हि खे ऐं थोरो कोई हुननि खे चए कि तव्हां हीअं आहियो, तव्हां में हीअ कमज़ोरी आहे, अॼुकल्ह जा माण्हू पंहिंजी ग़लती खे बि एक्सेप्ट, मतलब उनखे स्वीकार त करनि था, लेकिन पोइ एॾो सोचनि था अरे मां अहिड़ी आहियां, पोइ मथो भारी थो थिए, जेके माण्हू डिप्रेशन चवंदा आहिनि। त अॼु असांखे हर नंढे वॾे खे, तॾहिं तव्हांखे हिकु ॻाल्हि कोई बार बार चए त मथो भारी थो थी वञे, त तव्हां ॿार खे कीअं था चओ कि तूं पढ़े नथो, फेल थी वेंदे, तूं डफर आहे, तूं जीवन में ईअं न कंदे, ईअं न कंदे, तव्हां पंहिंजी नुंहरनि खे कीअं था चओ? अॼु माण्हू ॾिसो केॾा डिप्रेशन में, केॾा मेंटल स्ट्रेस में, त कम से कम न भई वॾा त बि हेॾे होॾे थी वेंदा, कंहिंसां ॻाल्हाईंदा, नंढनि ॿारनि खे बिल्कुल बि न चइणो, छो कि कॾहिं केरु ॿार दिमाग़ में खणी वठे, हुन ॿार खे संभालण में ॾाढी मुश्किलात थी वेंदी। हिन समय हर हिक में जो विशेषता आहे न, त हुनजी विशेषता खे ॾिसी करे ख़ुशि थियो न। अॼु ॿार अगरि खेलंदो कूदंदो, मस्ती कंदो, खाईंदो पींदो, मस्ती कंदो, पर पढ़ाई नथो करे, लेकिन वैसे खेल कूद मस्ती थो करे, तो हुनजे खेल कूद में एंजॉय करो। वो जेतिरो बि पढ़े थो न हुनमें ख़ुशि रहो,
छोकी कल्ह तव्हां अगरि हुन ॿार खे डांट दो मार दो ईअं चई करे हुनजो खेल खॾण बि ख़तम थी वेंदो। पढ़ाई त वैसे ई नथो करे हू, पर तव्हां डांटे करे मारे करे हुनखे अपशब्द चई करे उल्टा सुल्टा शब्द चई करे ॿियनि सां कंपेयर करे उन वो जेको वीचारो खेॾे थो कूदे थो खाए थो पीए थो उहो बि बंदि थी वेंदो। पोइ सुठो लॻंदो। पोइ चईंदो अरे वीचारो पहिरियों खेॾे त पोइ हाणे त खेॾे बि नथो। पोइ तव्हांखे जेको ॿार जीअं आहे हुन सां एक्सेप्ट करो न। तव्हांजी नुंहुं जहिड़ी बि आहे कुझु त कंदी हूंदी, तव्हां में बि कुझु त बुराई हूंदी। तव्हांजी नुंहुं तव्हांखे सही करे हले थी न, रोटी त ॾिए थी। चलो सस में बि अॼु ॿुढनि माण्हुनि में बि ॿियो कुझु न कुझु त कंदा हूंदा ॿुढा बि घर में वेही करे न, कम से कम घर जी रखवाली त करनि था। त ॿुढनि खे बि छो था परेशान करो। भले हुननि खे जो चइणो आहे चइनि ॾियो, जो करिणो आहे करण ॾियो न। माण्हू अॼुकल्ह केर बि कंहिंजी सहे नथो। ॿार ख़ुशि आहे ॿार करे थो न ॿार ईअं करे, नुंहुं ख़ुशि आहे नुंहुं करे थी न नुंहुं ईअं करे, ससु ख़ुशि आहे ससु वेहे थी पंहिंजो टीवी आराम सां ॾिसे थी, नुंहुं चईंदी न हीअं कर, हेॾे न वञ, ईअं न कर, ईअं न कर। हर इंसान अॼुकल्ह हिक ॿिए खे ॿंधी वेठो आहे। चाहे तो मां जो चाहे तो उहो ईअं ई करे। बाबा चवनि था खुदि बि बंधन मुक्त थाओ, ॿियनि खे बि बंधन मुक्त करो। सदा परमात्मा जी यादि में रही करे सुठा कर्म करो, उन्हनि जी शिक्षाउनि ते हलो, पाण खे सर्व गुणनि सां संपन्न 16 कलाउनि सां संपन्न संपूर्ण निर्विकारी मर्यादा पुरुषोत्तम ठाहियो। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। तव्हांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान है सर्व खजाननि जी संपन्नता द्वारा संपूर्णता जो अनुभव करण वारी प्राप्ति स्वरूप आत्मा ठाहे। बाबा चवनि था जी चंद्रमा जॾहिं संपन्न हूंदो आहे न त संपन्नता हुनजी संपूर्णता जी निशानी हूंदी आहे। संपन्नता हुनजी संपूर्णता जी निशानी हूंदी आहे। इन सां ॿियो अॻियां मतिलबु जेकी आत्मा में जे कटोरे जी साइज जेतिरी आहे हुनमें ओतिरो ई सामान भरजंदो। तव्हां सोचो न हिन कटोरे में ये भरजे, हिन में ये चीज विझो हिन कटोरे में, त विझी सघंदो। त बाबा चवनि था कि उहे ये आत्मा में जो विशेषता है न, जो गुण है उनखे ॾिसी करे हलंदा, उन सां ई कमु कढंदा न, त तव्हांजे जीवन में तव्हां बि ख़ुशि उहो बि ख़ुशि, उनमें उहो ई भरिजी सघंदो। सम्झो कंहिंमें सदा सुठो खेल कूद करण जो गुण आहे, हुन आत्मा में उहो विशेषता आहे, तो वो आत्मा खेल कूद में ही अॻियां वेंदी। तव्हां केतिरो बि चओ वो डॉक्टर ठहे ई न सघंदी। जीअं आत्मा में शांत रहण जो गुण हूंदो, हर हिकु आत्मा में कोई न कोई विशेषता हूंदी आहे। ये जीवन ॾाढो सहज थी वेंदो अगरि हर माण्हू हर हिक जी विशेषता ॾिसी करे हलंदो। स्कूल वारा बि हर ॿार जी विशेषता ॾिसनि न, ईअं न चवनि कि अहिड़ो आहे अहिड़ो आहे, ये अहिड़ो आहे, ये ॾाढो सुठो आहे, ये पढ़ाई न कंदो आहे, ये न कंदो आहे। टीचर खे बि चइणो खपे भई जो जेतिरो बि पढ़ंदो आहे सभु सुठा आहिनि, पंहिंजी पंहिंजी अनुसार। हर हिकु टीचर खे बि पंहिंजे पंहिंजे ॿारनि में हर हिक में जो विशेषता आहे हुनखे वो ॿुधाइणो ई खपे भई तूं में तव्हां में इहा विशेषता हिन में इहा आहे, ताकी सभु ॿार संतुष्ट थी करे जेतिरो पढ़ंदा हुनमें टीचर भी ख़ुशि, माउ पीउ भी ख़ुशि, ॿार भी ख़ुशि। कहिड़ो सहज आहे। स्लोगन आहे बाबा चवनि था दिव्य बुद्धि द्वारा सर्व सिद्धियुनि खे प्राप्त करण वारा सिद्धि स्वरूप है। पंहिंजी बुद्धि खे सदा शुद्ध रखो, दिव्य रखो, ताकि सर्व सिद्धियों प्राप्त थी। अगर तुंहिंजी बुद्धि ठीक रीति जजमेंट नथी करे तो तुंहिंजे कम में सफलता नथी मिले।
बुद्धि जी जजमेंट ठीक होंगी तो संत जीवन में सा हर गाल में सफलता प्राप्त करने की इच्छा। ओम शांति। बाबा की याद करो,